वहादियना वमहदियना वनूरना वनूर अजसादिना वनूर अरवाहिना वनूर हयातिना वनूर ममातिना वनूर अव्वलिना वनूर आखिरिना वनूर ज़ाहिरिना वनूर बातिनिना वनूर यमीनिना वनूर कुद्दामिना वनूर इस्लामिना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाहि ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद मुझे हबीबते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल फ़ातिह लिमा उग़लिक़ा वल ख़ातिमि लिमा सबक़ा नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। हम्द व सलात खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अज तमां वटि हिन मुख्तसर प्रोग्राम में एक कुरान पाक जे हाफ़िज़ जी दस्तार वा ऐं अल्लाह तबारक व तआला कुरान जे हाफ़िज़ खे वॾो मक़ाम ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे वॾो शरफ़ इज़्ज़त ऐं बरकत नसीब फरमाई आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हां ई असां वटि शायदि इन्हनि शयुनि जो क़दुरु नाहे ऐं असां इन्हनि शयुनि खे अहमियत कोन था ॾियूं ऐं असां वटि कंहिंजो क़ुरान पाक जो हाफ़िज़ थियणु हिकिड़ी आम ऐं मामूली ॻाल्हि आहे। उन जो मिसाल मां तव्हांजी ख़िदमत में ॻाल्हि सिधी कयां ऐं सवली कयां, ॾुखी ॻाल्हि न कयां तव्हांजे आॾो। उहा हीअ वा त जेकॾहिं हिन वक़्तु हिते ऐलान थिए हा त साईं हिते फ़लाणो ख़ान सियासतदान अचे थो त असांजा माण्हू पंहिंजो कम बि छॾे, पंहिंजे बनीअ जो कमु आहे, नौकरीअ जो कमु आहे, ज़माने जा जेके कमनि सभु छॾे अची उन जा साहिब जा सलामी थियनि हा ऐं चवंदासीं वाह वाह साईं, ऐं वरी ॿुधाइनि छा साईं मां फलाणी जाइ वयुसि पे कम ते, तुंहिंजो ॿुधुमि वो कमु सभु छॾे तो वटि आयो आहियां ऐं तो वटि अची करे मां हाज़िरी भरी आहे चापलूसीअ जे चकर में। पर क़ुरान जे हाफ़िज़ जी दस्तार वा
तव्हां ताईं इश्तिहार बि पुॻा हूंदा, ऐलान बि थिया हूंदा, महिमान अची विया आहिनि, अञा प्यारे स्टेशन वारा कंधु खनंदा, अञा मस मस पिया पहुचनि। इहो असां वटि क़दुरु आहे, इहो असां वटि इल्म जो क़दुरु आहे, ऐं इहो असां वटि वञी करे क़ुरान जी अहमियत रही आहे। ऐं इहा वञी करे असां वटि जेका शरीयत पाक आहे, उन शरीयत पाक ते असांजी नज़र, माना ईअं सम्झो न, सिंधी में चइबो आहे बाबा मुंहिंजी त हिन ते दीद ई नथी ॿुॾे, माना मां असां कुझु बि नथा सम्झूं इन शइ खे। मुंहिंजा भाउ अज़ीज़, तव्हां ईअं असांखे पंहिंजे हाल ते गौर करिणो आहे, ऐं असांखे इहो सम्झणो पवंदो त आख़िरकार असां ईअं छो था कयूं, ऐं असांखे ईअं न करणु घुरिजे। जेकॾहिं अव्वल जेका शइ आहे त मुहम्मद मुस्तफ़ा ते नाज़ुल थियल क़ुरान आहे, सभिनीनि खां मथे इज़त उनजी आहे, पर असां वटि दीन सभिनीनि खां आख़िर में आहे। असां खां असांजी ज़िंदगीअ में जंहिं शइ जो सभिनीनि खां आख़िर में नालो आहे, उन शइ जो नालो दीन आहे। ॿारनि जो स्कूल बि पहिरें आहे, बनी बि पहिरें आहे, ॾोकड़ त हूअं ई सभिनीनि खे वणंदो आहे, ॾोकड़ बि पहिरें आहे, ज़माने जा कम बि पहिरें आहिनि। हाणे त माशाअल्लाह इलेक्शन थियण वारी आहे, उहा इलेक्शन बि पहिरें आहे, ॿिया सभु कम असां वटि पहिरें आहिनि, पर दीन जो जेको कमु आहे उन जी अहमियत असां वटि न रही आहे। मां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे दीन सां मुहबत नसीब फरमाए, ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजे दिलनि में हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सच्ची मुहबत नसीब फरमाए। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जेको इरशाद फरमायो आहे, उहो मां तव्हां प्यारी जमायत जे आॾो मुख़्तसरन, घणी मां डिघी तकरीर जे इरादे में आहियां ई कोन। साईं हज़रत मौलाना निसार अहमद सिकंदरी साहब माशाअल्लाह ख़ूबसूरत तव्हांखे बयान ॿुधायो, पोइ जेके ॿुधी सघिया अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो नसीब हो, जेके देर सां आया त उन्हनि खे ख़बर पवे त का शइ असां खां रहिजी वई, उहो उन्हनि जो नसीब आहे। मां क़ुरान पाक मां तव्हां प्यारी जमायत जे आॾो हिकु ॻाल्हि अर्ज़ु करणु घुरां थो त हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम, सब चो सुभान अल्लाह, अल्लाह जो प्यारो नबी आहे, ऐं हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾिहाड़े ते बीठे पाण तकरीर पे फरमाए। जमायत तवज्जो हुजे त ॻाल्हि कयां, जे तवज्जो न आहे त मूंखे बि शौक़ु कोन्हे ॿुधाइण जो, मां बि वरी काॾे वेंदुसि, वरी काथे अॻिते मूंखे टाइम जी पाबंदी आहे, ऐं मां टाइम जो पाबंद माण्हू आहियां, वक़्त जो लिहाज़ पूरो रखंदो आहियां। को अचे न अचे फ़क़ीर जो कमु आहे मुस्तफ़ा जो पैगाम ॿुधाइण, ऐं घणे सां बि मां ॿधल न आहियां। साईं घणे हुजे, साईं हज़ारे माण्हू गॾु थियनि, पोइ मुंहिंजो इस्तक़बाल थिए, पोइ साईं हटो बचो थिए, पोइ वठ पकड़ थिए, बाबा मौलवी साहब आयो आहे, इहे बि कम मां कोन कंदो आहियां, इहा मुंहिंजी तरबियत न आहे। मां जेका ॻाल्हि कयां तव्हांजी ख़िदमत में, 4 दाणा थालीअ में चङा, तव्हां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾिहाड़े ते बीठे पाण तकरीर फरमाई, ऐं अल्लाह जो नबी आहे, ऐं उन अल्लाह जे नबीअ खे अल्लाह ताला वॾो शरफ़ अता फरमायो आहे। अल्लाह पंहिंजनि प्यारनि खे मक़ाम ॾींदो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे इज़तूं ऐं शरफ़ नसीब फरमाया आहिनि। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम पाण तकरीर पे फरमायूं, अदा असां आलिमनि खे ॿुधो आहे, असां त पाण आलिम कोन आहियूं, असीं तालिब इल्म आहियूं, आलिमनि दरवेशनि खे असां ॿुधो आहे, जॾहिं हू गुफ़्तगू फरमाईंदा आहिनि त सुभान अल्लाह, असां त पंहिंजे अखियुनि सां उन वक़्त जे कामिल वली रब्बानी आलिम दीन शेरे मुस्तफ़ा हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरीअ जहिड़े जवान खे ॿुधो। उहो जेड़ी महिल पाण तकरीर फरमाईंदो हो त ईअं महसूस थींदो हो त सुभान अल्लाह, ईअं समुंड आहे, समुंड पियो वहे, पोइ जेको उन मां पंहिंजो हिस्सो वठी सघे उहो हर माण्हूअ जो नसीब आहे। त इहो हिकिड़ो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जे हिकिड़े वलीअ, उम्मत जे आलिम दीन जो मक़ाम आहे। त उहो जेड़ी महिल तकरीर फरमाए त अल्हम्दुलिल्लाह मोमिननि मुसलमाननि जे दिलि में उहा ॻाल्हि घिरंदी वञे, ऐं मोमिन मुसलमान मुतमइन थियनि त हाणे तव्हां छा था भाइयो, को मुक़ाबिलो कोन्हे, अल्लाह जो नबी हज़रत मूसा तकरीर पियो करे, त छा हाल हूंदो। हाणे साम्हूं जेके माण्हू वेठा हुआ, हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे कचहरीअ में
उन जलसे में उन महफ़िल शरीफ़ में त हिकिड़ो माण्हू अल्लाह जे नबीअ जी जेॾी महिल तक़रीर ॿुधई त हुन जे मथां कैफ़ियत तारी थी ऐं उथी बीठो ऐं उथी बीही करे अर्ज़ु कयईं अल्लाह जा नबी ॾियो ख़बर तव्हां खां वधीक बि को इल्म वारो आहे पुछई सुवाल अल्लाह जे नबीअ खां हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम पाण जवाब ॾिनुसि ऐं जवाब दुरुस्त हो कहिड़ो पाण फरमायो न अल्लाह मूं ते महिरबानी फरमाई आहे अल्लाह मूं ते करम नवाज़ी फरमाई आहे मां नथो ॾिसां पंहिंजे अख सां त को मूंखां वधीक आलिम आहे ऐं अल्लाह जे नबीअ जो इहो चवणु बरहक़ आहे मथां कोई ईअं चए त भाउ अल्लाह जे नबी ग़लति चयो न अल्लाह जो नबी ग़लती खां पाक आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा पाण ॻाल्हि बयान फरमाई आहे ऐं हदीस पाक जे किताबनि में इहा ॻाल्हि मौजूद आहे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेॾी महिल इहो जुमिलो फरमायो अल्लाह तबारक व तआला ख़ालिका मालिका मूसा जो ख़ालिका मूसा जो अल्लाह हुआ अल्लाह उन हज़रत मूसा के नबूवत जो ताज पाराए करे रवानो फरमायो हज़रत मूसा जो इहो जुमिलो अल्लाह तबारक व तआला पसंद कोन फरमायो ऐं अल्लाह साईं वही फरमायो हज़रत मूसा ॾे त ऐं मूसा तोखे ईअं न चवणो हो वेही रहो घणियूं घोरूं कयूं अथव अॼु बिना घोर जे तकीर ॿुधो तव्हांखे माण्हुनि हिराए छॾियो आहे हाणे जेसीं ताईं घोर थिए त मौलवी खे बि मज़ो अचे तव्हांखे बि मज़ो अचे पोइ तकीर थिए बाबा इहो ॻाइणनि वारो कमु आहे मां फ़क़ीर सां कोन हलंदो वेही रहो सुभान अल्लाह ज़ोर सां या हुन जी सिक पंहिंजी जॻह ते हो बि नाराज़ दिलि ते न करे त मां सिक मां आयो आहियां अदा मां तुंहिंजी उहा ॻाल्हि हेठि कोन थो कयां पर हे बसि इहो कमु ईअं ई ठीकु आहे ॻाल्हि ॿुधो अदा इहा ॻाल्हि पसंदि कंहिंखे न आई पर मतां तूं अल्लाह थियण जी कोशिश करें ऐं तूं चवें त मूंखे मूसा जो इहो कौल पसंदि न आहे तूं अल्लाह थो रही अल्लाह ॼाणे अल्लाह जो नबी ॼाणे अल्लाह ताला इरशाद फरमायो मूसा तुंहिंजो इहो चवणु मुनासिब न हो मौला छा चवां हा अल्लाह ताला इरशाद फरमायो मूसा तोखे चवणो हो त मुंहिंजो रब थो ॼाणे अल्लाह के इल्म आहे त मूंखां बि वधीक को इल्म वारो आहे या न आहे इहा मुंहिंजे अल्लाह खे ख़बर आहे तूं ईअं चवें हा हाणे मां अल्लाह तोखे हुकुम थो फरमायां अब्दुम मिन इबादिना मुंहिंजनि बाननि मां हिकिड़ो बानो आहे मूसा वञी उन सां मिल मुलाक़ात कर त तोखे अञा वधीक पक थिए त बाना पिया आहिनि कुरान आहे या कुरान पाक खां ॿाहिरि मां ॻाल्हि कोन थो कयां कुरान पाक में मौजूद आहे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम रवाना थिया मुख़्तसर ॻाल्हि आहे पाण सां गॾु पंहिंजो ख़ादिम खयूं ऐं उनखे मच्छी पचाए ॾिनऊं ऐं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हुकुम थियो मौला उन बंदे सां मिलां किथे समुंड हूंदा उन समुंड ते तोसां मिलंदो मौला ख़बर कीअं पए का निशानी हुजे अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम थियो त शइ का पचाए खण पाण सां गॾु मच्छी उहा पचाए खण उहा मच्छी जंहिं जॻह ते जेरी थींदी उहा निशानी आहे त इते मुंहिंजो उहो प्यारो बंदो मौजूदु आहे हज़रत सैयदना मूसा पाण सां हज़रत यूशव खयो वो ख़िदमत में आहे मच्छी पचायूं मच्छी पचाए करे हलंदा रहिया उहा पाण सां ॿधी गंढ में रखियऊं ऐं हलिया अॻिते हिकिड़ी जॻह ते पहुता मंझंदि जो टाइम आहे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम सुन्नत वा अल्लाह जे नबीअ जी पाण आराम फरमायूं थक थी पियो सफ़र में पाण आराम कयूं हज़रत यूशव वेठो आहे ऐं पाण अल्लाह जो नबी सुतो पियो आहे यूशव ख़ादिम आहे अल्लाह जे नबीअ जो दीदार वेठो करे ख़िदमत में वेठो आहे अचानक जेको उहो थांव हुयो उन थांव में अची करे फतकार पैदा थी